वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साठ संगत जी, अॼु असीं तव्हांखे शॉर्ट वीडियो के ज़रिए पट्टी कंप्लीट कराईंदासीं। पहिरीं भी असीं पट्टी पढ़ाए चुका आहियूं, लेकिन हींअर असीं पंजाबी में उच्चारण करणु सेखारींदासीं। ससा, मम्मा, रारा, गग्गा, हा हा। ससा, मम्मा, तारा, गग्गा, हा हा। कक्का, बब्बा, जहजा, डड्डा, लाकण। कक्का, बब्बा, जज्जा, डड्डा, लाकण। चचा, दद्दा, डड्ढा, फफा, ञञा। चचा, दद्दा, डड्ढा, फफा, ञञा। पप्पा, दहदा, खखा, थथा, यैया। पप्पा, दहदा, खखा, थथा, यैया। छछा, ठठा, बब्बा, वव्वा, टाकण। छछा, डड्ढा, छछा, ठठा, बब्बा, वव्वा, टाकण। एड़ा, उवड़ा, तत्ता, रारा, जज्जा। एड़ा, उवड़ा, तत्ता, रारा, जज्जा। ईरी, नन्ना, गहगा, राणा, ङङा। ईरी, नन्ना, गहगा, राणा, ङङा। 20 थी विया। प्यारी साठ संगत जी, इनमें कुछ अहिड़ा वर्ड आहिनि जंहिंजो उच्चारण तव्हांखे मुंझाए सघे थो, लेकिन मां तव्हांखे ॿुधायां थी त कंहिंजो उच्चारण कीअं करिणो आहे। जीअं जे आहे ऐं जे हे आहे, हिन पढ़ंदासीं जज्जा, हिन जहजा। जज्जा, जहजा। ही ॾे आहे सिंधी में, ही ॾे आहे। हिनखे असीं पढ़ंदासीं ढढा, हिनखे पढ़ंदासीं डड्डा। ढढा, डड्डा। ही दाल आहे, ही दाल धोबी आहे। दद्दा, दहदा। दद्दा, दहदा। ही गाफ आहे, गग्गा, ही गहगा। गग्गा, गहगा। असांजी वेनिती आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी ऐं हिन वीडियो खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो ऐं कमेंट बॉक्स में ज़रूरु SMS कजो, जीअं त असांखे ख़बर पवे त तव्हांखे पट्टी सम्झ में आई आहे। ऐं सुभाणे असां माता रानी जी तरफ़ वधंदासीं। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।